हाँ तो मुखे बुधंदड़ सिंध यूनिवर्सिटी जा पढ़ी वींदड़ ऐं पढ़ंदड़ शागिर्द साथियों ऐं दोस्तों सभिनी के अस्सलाम वालेकुम। शाल जिते बुझो खुश हुजो मुस्कुराईंदा रहो। दर्सगाहुनि सां दिल मुंहिंजी कुतुब खाना वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। जाम शुरू हूअं बि महबूब जी वणंदड़ आहे, पर ही पुठियां जेका सेंट्रल लाइब्रेरी आहे उहा आशिकनि खे महबूब जे नक जी वणंदड़ आहे। ऐं मां हिन वक़्तु हिन मुजस्मे जे भरिसां बीठो आहियां, जेको मुजस्मो असांजे पिरी प्यारे उस्ताद मेहनती टीचर साईं नादर जमाली साहब ठाहियो आहे, जेको स्कल्पचर जो तमामु घणो माहिर आहे। हुन जा केतिरा ई मुजस्मा सिंध खां ॿाहिरि ऐं मुल्क खां अञा बि वधीक ॿाहिरि वञनि था। हुन सां मददगार असांजो मेहनती वर्कर इमदाद खोसो बि हुयो। ही जेको मुजस्मो आहे इहो मुस्तक़िल महिनत ऐं शऊर ऐं तालीम सां मोहबत जी अलामत आहे। अॼु ही इनखे ॾिसण लाइ ही केतिरा ई शागिर्द परे परे खां कही अचनि था ऐं हिन सां पंहिंजूं तस्वीरूं कढाइण में पंहिंजो फ़ख्रु महसूसु कनि था। तो इन महिनत लाइ उस्ताद बुखारीअ चयो आहे त ख़ल्क़त सुॾकी घुरंदी आहे, इज़त शोहरत माल ऐं मिल्कियत, कुदरत मुर्की चवंदी आहे, महिनत 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 महिनत। सो कुदरत बि चवे थी त जेको बि महिनत कंदो उन खे मंज़िल ते मां पहुचाईंदुसि। ऐं असां शागिर्दनि खे, उस्तादनि खे, आफ़ीसरनि खे, मुलाज़िमनि खे, सभिनी मकतब ऐं फ़िक्र सां वास्तो रखंदड़ माण्हुनि खे चऊं था त महिनत कयो, पंहिंजनि इदारनि खे ठाहियो ऐं वॾा माण्हू थी ॾेखारियो। महिरबानी।